खादा तव्हां छा मसइलो आहे? अदा मुंहिंजो नालो हुसैन बख़्श भुट्टो आहे। मुंहिंजो तालुक़ु ताल के सूबेदारी शहर नेवाड़े सां आहे। अदा उते मौजूदु वॾेरो हुसैन बख़्श हतार जेको काफ़ी सालनि खां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असां सां ज़ुल्म कंदो पियो अचे। मूंसां मुंहिंजे भाउरनि ते केतिरा ई मरतबा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासां पियो करे। ताज़ो ई हुन मुंहिंजे नंढे भाउ सां बग़ैर कंहिं जवाज़ जे तू में करण करे ऐं हुनखे हिरासां करे जेको यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ आहे उन ते MC कराए हुनखे अरेस्ट करायो जॾहिं त उनजो पेपर हलंदड़ ॾिनी वञा। असां हिनखे केतिरा ई दफ़ा रिक्वेस्ट कई आहे त जेकॾहिं असांजो जेको मसइलो आहे पाणी बंदि करे थो, असांखे हिरासां करे थो, असां सां बिरादरी कर, असांजो को ॾोह आहे त असांखे ॿुधा। असां सां कंहिं बि लेवल ते किथे वेहण लाइ तयारु न आहे ऐं असांखे हमेशह ईअं चवंदो आहे तव्हांजी हैसियत ई छा आहे मां तव्हां सां वेहां ऐं तव्हां न हिते ज़मीन काहे सघंदो न आबाद करे सघंदो, न मां तव्हांखे पाणी ॾींदुसि, न तव्हांजी ज़मीन हिते आहे। ज़मीन अॼु बि मुंहिंजी आहे, सुभाणे मां तव्हांखे वठंदुसि। ज़मीन कपायो वञो, बाक़ी तव्हांखे मां हिते रहणु कोन ॾींदुसि। सो असां वस वारनि खां अपील था कयूं, असां इंतिहाई ग़रीब आहियूं, मुंहिंजा भाइर हुते हारी आहिनि, मां हिकिड़ो प्राइवेट मुलाज़िम आहियां ऐं असां वस वारनि ख़ासि तौर ते SSP खैरपुर DIG सखर खां अपील था करियूं त बराए महिरबानी इन पूरे मसइले जी इंक्वायरी कराई वञे ऐं असां सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे।